नाज़रीन, सखर जे एहसाब अदालत में पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासनि वारी रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सखर मां रिपोर्टर फरीद सुमरो। जी फरीद, छा तफ़सीलात आहिनि? जी सखर जी एहसाब अदालत में सैयद खुर्शीद अहमद शाह ऐं उनजे ॿिनि पुटनि सैयद फरूख हुसैन शाह जेको MP आहे ऐं सैयद ज़ीरक शाह ऐं ॿिनि भाटियुनि सैयद जुनैद हुसैन शाह ऐं अवैस कादिर शाह ख़िलाफ़ जेको आहे उन 18 ॼणनि जे मथां 1 अरब 23 करोड़ जो जेको आहे रेफरेंस दाख़िल थियो, जंहिंजी ॿुधी अॼु जज फरीद अनवर काज़ी जेको आहे उहो ॿुधी रहियो आहे। ऐं उन ॿुधणी दौरान जेको आहे ॿिन्ही जवाबदारनि खे जेको आहे साईं सैयद खुर्शीद अहमद शाह खे NICVD हॉस्पिटल मां एम्बुलेंस ते आंदो वियो अदालत में ऐं सैयद फरूख शाह खे सेंट्रल जेल खिकर मां जेको आहे बख्तरबंद गादी में आंदो वियो, जंहिंजी ॿुधणी जेको आहे उहो जज हलाए रहियो आहे ऐं अदालत जे वटि जेको आहे हिकु ॾींहुं सख़्तु इंतज़ामात कया विया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे उहा ॿुधणी हली रही आहे ऐं गवाहनि जा जेके बयान कलमबंद कया पिया वञनि। जी फरीद, तव्हांजी महिरबानी।